अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॾांहुं। दोस्तों जीअं त सोप सीरियल मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हां ॾिसंदव त कमीनो बालाज ख़ान शेरदिल ऐं मल्हार खे हिकु चकर ॿीहर पुलिस खां अंदरि कराईंदो ऐं तव्हांखे ईंदड़ एपिसोड्स में इहो बि ॾिसण वटां मिलंदो त उन्हनि खे रावल खान आज़ादु कराईंदो, छो जो रावल खान जी थोरी घणी हलंदी आहे। बालाज ख़ान वॾो कमीनो शख़्स आहे, उनखे उन पुलिस खां हिकु चकर ॿीहर लॉकअप में अंदरि कराईंदो। दोस्तों ईंदड़ एपिसोड्स तमामु घणा दिलचस्प थियण वारा आहिनि। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव वॾेरे वरायो पंहिंजे पुट जो पलांद कंदो ऐं वॾेरे बालाज ख़ान खे मारींदो ऐं ईंदड़ एपिसोड्स में तमामु घणो मज़ो थींदो। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सारंग बि जल्द हाणे हॉस्पिटल मां ठीकु थी ईंदो। उहो ठीकु थी वियो आहे, हाणे ॿाहिरि ईंदो जल्द उन्हनि खे ॿिनि टिनि मोकल मिलंदी ऐं तव्हां ॾिसंदव सिकंदर ख़ान पंहिंजे घर ईंदो ऐं ॾाढो ख़ुशि ईंदो। हुनजे अचण खां पहिरियां ई वॾेरो वरायो वॾेरे बालाज ख़ान जो कमु तमामु करे छॾींदो। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त सिंध टीवी ऐं KTN एंटरटेनमेंट ते ॾाढा सुठा ड्रामा अची विया आहिनि, जीअं रियासत ॿिया अहिड़ी पंहिंजा वेरी ईअं ॿिया सुठा ज़बरदस्त ड्रामा अची विया आहिनि। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट मूंखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। थैंक्स फॉर वॉचिंग।